अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज अव्हांखे मां पंहिंजे फ़ोटू जो बैकग्राउंड कीअं चेंज कजे उन जो मुकमल तरीक़ो ॿुधाईंदुसि। तव्हां फ़ोटू कढियो आहे, उन जे पोयां का बि शइ आहे, कुझु बि नज़र अचे थो, उन जो बैकग्राउंड बिल्कुलु ख़तमु कीअं करिणो आहे उन जो मुकमल तरीक़ो मां हिते तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं उन जे पोयां वरी ॿियो कोई बि नओं बैकग्राउंड या कंहिं बि शहर या कंहिं बि शइ या कुझु बि तव्हां उन जे पोयां पुठियां जेको आहे लॻाए सघो था। जंहिं महिल तव्हां फ़ोटू कढियो आहे उन वक़्तु तव्हांजो बैकग्राउंड ॿियो आहे, उहो तव्हां चेंज करे तव्हां नओं बैकग्राउंड लॻाए सघो था। त प्ले स्टोर में तव्हांखे लिखिणो आहे बैकग्राउंड इरेसर, नालो लिखंदव त ऑटोमेटिक हीअ ऐप तव्हांजे मथां ई अची वेंदी। हिन खे तव्हांखे डाउनलोड करिणो आहे। थोरो ई डाउनलोड करण खां पोइ ओपन कंदव। ओपन करण खां पोइ हीअ लिखियलु आहे लोड अ फ़ोटू। सिर्फ़ु तव्हां हिन खे क्लिक कंदव, तव्हां डायरेक्ट जेको आहे त पंहिंजी गैलरी में हलिया वेंदव। हर कंहिं मोबाइल जो पंहिंजो फंक्शन हूंदो आहे। मुंहिंजी गैलरी बि ॾिसो थोरी देरि में अची वेंदी। ॾिसो जेका फ़ोटूज़ आहिनि तव्हां हीअ ॾिसी सघो था। हिते गैलरी तव्हांजी अची आहे। जेको बि तव्हांजो फ़ोटू तव्हां जेको खणो, जंहिंजो बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था, उहो तव्हां चेंज करण लाइ उहो तव्हां खणंदव। मां जीअं मिसाल जे तौरु हिकिड़ो फ़ोटू खणां थो। मुंहिंजो हिकिड़ो रखियलु आहे, सॉरी हे ग़लती सां ॿियो अची वियो। हिन खे मां ख़तमु करिणो पवंदो। ॿीहर मां वञा थो लोड फ़ोटू वारे ऑप्शन ते। हिते अचां थो गैलरी में। फ़ोटू मां खणंदुसि। हिते मुंहिंजो हिकिड़ो फ़ोटू पियो आहे। हीअ फ़ोटू आहे। ॾिसो त हिन जे पोयां बैकग्राउंड ॿियो कुझु आहे। इहो मां हिन जो ख़तमु करे ऐं नओं बैकग्राउंड लॻाइण जी कोशिशि कंदुसि ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। पर दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मथे डन वारो ऑप्शन हुयो, उनखे मूं हयो आहे। हाणे तव्हांखे हेठि ॾिसो, हेठि रबड़ जो निशान आहे। हिन खे हाणे इहे हणंदव न तव्हां, हीअं ॾिसो, हीअ आराम सां हीअं कयो था त हिन सां अञा तव्हांजो सही न थींदो। हीअ ॾिसो ग़लतियूं सलतियूं थी वञनि थियूं। वरी हे ऑप्शन आहे तीर वारो, तव्हां हिन खे हणंदव त उहो वरी ख़तमु थींदो। तव्हांखे अञा बि इन खां वधीक बहितरीनु करण जे लाइ हे लिखियलु आहे मैजिक वारो ऑप्शन। इन खे क्लिक कंदव। हाणे तव्हां हिन खे आराम सां तव्हांखे हिन खे ॾिसो घुमायो। ॾिसो मूं तकड़ कई त हीअ ग़लति थी वियो। वरी ॿीहर हिन खे खणी करे हाणे तव्हां हिन खे हीअं करिणो आहे। हे जेको विचो हिन गोलड़ी जो टुपको आहे, इहो तव्हांखे हुन चहिरे ते न आहे आणो। बाक़ी गोल दारियो भले तव्हांजे चहिरे ते अचे, उहो को मसइलो न आहे। मैजिक ते अची करे हाणे हिन गोल दाइरे खे तव्हां जेको आहे त घुमाईंदव त ॾिसो आराम सां ही पाण ई ऑटोमेटिक ठहंदो वेंदो। सिर्फ़ु जेको विचों टुपको आहे, इहो तव्हां पंहिंजे चहिरे ते न आणियो, बाक़ी भले गोल दाड़ियो अचे। ॾिसो ही कहिड़े आराम सां बिल्कुलु सुहिणे नमूने सां ही जेको आहे त पोयां जेको सिस्टम जेको बि हुयो सॼो बैकग्राउंड चेंज थींदो वञे पियो। चेंज न, सॉरी, बिल्कुलु पहिरियों हे जेको बैकग्राउंड ख़तमु करिणो आहे असांखे। हिन जो बैकग्राउंड मां जेको आहे त बिल्कुलु ख़तमु कयां थो। हीअ ॾिसो मां थोरो जल्दी में कयां थो तव्हांखे सम्झाइण जे लाइ। तव्हां हिन खे आसान ऐं सुहिणे नमूने सां अञा वधीक बहितर करे सघो था। हीअ ॾिसो सुहिणे नमूने सां हिन खे ठाहे करे असां हिन जो फ़िलहालु बैकग्राउंड जेको आहे त ख़तमु कयूं था। ऐं बैकग्राउंड लॻाइण बि आसान आहे। कहिड़ी बि ऐप हुजे तव्हां वटि, उहा डाउनलोड थियल हुजे, उन जे पोयां बैकग्राउंड उहो खणी करे उते तव्हां हीअ पिक लॻाए बैकग्राउंड लॻाए सघो था। कंहिं बि शहर जो, कंहिं बि जॻह जो को बि रंग ॾियणु चाहियो था तव्हां ॾेई सघो था। दोस्तों हीअ मुंहिंजो ॾिसो त बैकग्राउंड चेंज थी वियो आहे, उहो सॉरी ख़तमु थी वियो आहे। मथे लिखियलु आहे डन वारो ऑप्शन। हे मथे ॾिसो डन वारो ऑप्शन आहे। हिन डन वारे ऑप्शन खे मां हणंदुसि। सॉरी, मथे ऑप्शन आहे डन वारो। हिन डन वारे ऑप्शन खे मां जीअं हणंदुसि त हीअ पिक असांजी सेव थी वेंदी। वरी ॿीहर जेको आहे त मां हिन सेव वारे ऑप्शन खे हणंदुसि त फ़ोटू असांजो जेको आहे त सेव थी वियो आहे। अञा हिकु भेरो असांखे फिनिश वारे ऑप्शन खे हणिणो आहे। हीअ असांजो फ़ोटू जेको आहे त सेव थी वियो। हे कुझु एड आयो आहे, असांखे एड जेको आहे त ॾिसणो पवंदो। हीअ ख़तमु थी वियो। हाणे असांजो फ़ोटू सेव थी वियो आहे। हाणे तव्हांखे कंहिं बि ऐप जी ज़रूरत पवंदी जंहिंमें तव्हां बैकग्राउंड चेंज कयो। ठीकु आहे। हीअ फ़िलहालु इन ऐप जो कमु हुयो बैकग्राउंड ख़तमु करणु। असां इन ऐप जे ज़रिए बैकग्राउंड ख़तमु करे सघूं था। हाणे इहो फ़ोटू असां ॾिसूं त छा हिन जो वाक़ई बैकग्राउंड चेंज थी वियो आहे। मां हिन फ़ोटू खे ॾिसां। दोस्तों हीअ ॾिसो, हिन जो बैकग्राउंड जेको बि हो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। तव्हां ईअं बिल्कुलु इन ऐप जे ज़रिए हिन जो बैकग्राउंड ख़तमु करे सघो था। हाणे तव्हांखे कंहिं न कंहिं ऐप मां बैकग्राउंड लॻाइणो पवंदो।
मिसाल जे तौर मूं वटि ऐप पई आहे हिकु पिक आर्ट ऐप आहे। पिक्स आर्ट केॾां वई ॻोल्हणो पवंदो। केॾां वई ही पई आहे दोस्तो। ही ऐप पई आहे पिक्स आर्ट। मां हिन खे ओपन कयो आहे। तव्हां कंहिं बि ऐप जे ज़रिए करे सघो था। खोड़ सारी तव्हांखे ऐप मिली वेंदियूं। मां हिन में ई थोरो तव्हांखे सेखारण जे लाइ ॿुधाईंदुसि। हेठि ॾिसो मांधाणी जो निशान आहे, उनखे तव्हां हणंदव। हणण खां पोइ हाणे तव्हांखे बैकग्राउंड खणणो आहे या फ़ोटू खणणो आहे। कंहिं बि फ़ोटू कुझु बि खणी करे तव्हां उनखे कहिड़ो बि बैकग्राउंड खणणो पवंदो तव्हांखे। मिसाल जे तौर हेठि बैकग्राउंड पिया आहिनि हिन ऐप में। तव्हांजे अगरि गैलरी में के बि बैकग्राउंड आहिनि उहे तव्हां खणी सघो था। हीअ अचानक एड अची वियो आहे। एड खे मूंखे कुझु टाइम ॾिसणो पवंदो। एड ख़तमु थी वियो। जेकॾहिं तव्हांजे गैलरी में फ़ोटू पिया उहो बि तव्हां खणी सघो था, पर मां हिन वटि हिन ऐप में कुझु बैकग्राउंड पिया आहिनि। हीअ पियो आहे, मां हिकिड़ो चॉइस कयां थो तव्हांखे सम्झाइण जे लाइ। हाणे तव्हांखे उहा इमेज खणणी आहे जेकी तव्हां हुनजो बैकग्राउंड ख़तमु कयो। एड ऑप्शन आहे एड इमेज वारो, हिन खे तव्हां जीअं हणंदव। हीअ ॾिसो असां इमेज ठाही हुई हुन ऐप में। हाणे इन जो असां हिते एड लिखियलु आहे ऑप्शन, एड वारे खे मथे कुंड में इन खे हयोसीं, वरी एड अची वियो आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, कमेंट बि ज़रूरु कजो। सिंधी आहियो यार, सिंधी तव्हांजे लाइ असां ठाहियूं था, महिनत कयूं था, वीडियो ठाहियूं था। असांजी मदद कयो, असांजी हेल्प कयो। एड कुझु टाइम वठे थो, माज़रत वठंदुसि। जॾहिं एड ख़तमु थिए त मां वधीक तव्हांखे सम्झायां। दोस्तनि खे ॿुधायूं त अगरि वीडियो जो बैकग्राउंड जेको आहे त कीअं चए, हीअ त फ़ोटू जो बैकग्राउंड आहे। अगरि तव्हां वीडियो जो बैकग्राउंड साओ या कहिड़े बि रंग में करणु चाहियो था, उनजो तरीक़ो बि मूं हिकु वीडियो में ॿुधायो आहे, जंहिंजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। हाणे हिते सेव कंदासीं हिन खे। मूं हीअ तस्वीर रखी छॾी। वरी मथे एड वारो ऑप्शन आहे, वरी डन मथे लिखियलु आहे, हिन खे असां डन कंदासीं। हीअ असांजी तस्वीर जेका हुई सेव थी वई आहे गैलरी में। हाणे इन ई तरीक़े सां तव्हां पंहिंजी इमेज जेकी आहे ठाहे सघो था।